घोटकी में खबर ॾींदा हालत घोटकी बाईपास लॻ चौधरी एजाज पेट्रोलियम वटि सखर खां ॾैरकी ॼञ खणी वेंदड़ हाईएस जो ट्रालर सां टकर जे नतीजे में ओड बिरादरी जा 2 माण्हू मोर ओड ऐं दादा ओड फौत थी विया जॾहिं त 10 औरतुनि समेत 21 ॼणा ज़ख़्मी थी पिया। ज़ख़्मियुनि में दर्शन ओड, सुणो ओड, विजय कुमार मंठार, वकार ओड, माई मोरज़ादी, रुखसाना समेत ॿिया शामिल आहिनि। हादसे बाद ए सेक्शन थाणे जी पुलिस वाक़े वारे हंधि पहुची ज़ख़्मियुनि खे खांगी ऐं तालका अस्पताल पहुचायो, जितां ज़ख़्मियुनि खे तबई इमदाद ॾियण बाद सखर ऐं रहमियार खान जी अस्पतालुनि ॾांहुं रेफर कयो वियो। ॿुधायो पियो वञे त हाईएस सखर खां ॾैरकी ॼञ खणी वञी रही हुई त घोटकी बाईपास ते कमंद सां ट्रालिन जी रश सबबि हादसो पेश आयो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।